बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम के दोस्त सवाल कयो आहे त साईं क़ुरान मजीद जा क़ुरान शरीफ़ जा जेके पन्ना आहिनि उहे ज़ईफ़ पन्ना उहे माण्हू समंदर जे हवाले करे सघे थो या न इन ते रोशनी विझिजो त उनजो जवाबु ॾींदो हलां। जेकॾहिं वॾो को समंदर आहे जेको पाणी जंहिंमें ज़्यादा आहे उन में क़ुरान शरीफ़ जा ज़ईफ़ पन्ना ऐं उन जे हवाले करण में को बि हर्ज कोन्हे, जाइज़ आहे बिल्कुलु। पर इन जे हिसाब सां बेअदबी थिए थी, छो क़ुरान शरीफ़ जा पन्ना उहे पाणी में हलंदे हलंदे उहे माण्हू खोले ओपन करे कोन फिटो कंदा आहिनि, उहो कटे में बंदि करे पोइ फिटो कंदा आहिनि त उहो कटो हली हली के दीवार ते लॻे, उन दीवार ते कीअं पलीती हुजे या कहिड़ा जानवर अचनि उन कटे के फाड़ीनि कीअं कनि। इन जे लाइ बहितर तरीक़ो इहो आहे त कब्रिस्तान में वॾो खॾो खणी करे क़ुरान शरीफ़ खे उन कटे समेत मदफून कजे, बहितर तरीक़ो इहो आहे। छो जेकॾहिं समंदर में असां विताईंदासीं त समंदर में को नाजाइज़ कोन्हे, जाइज़ आहे बिल्कुलु, पर उन सां बेअदबी जा मसइला पेश अचनि था। बेअदबी थिए थी जो पन्ना किथे दीवार ते लॻनि था, पोइ उते के जानवर फाड़ीनि ऐं कटे खे पन्ना ज़रा ज़रा थियनि कहिड़ी जॻह ते लॻनि त उनजी का बि मालूमात न आहे। इन जे लाइ बहितर तरीक़ो इहो आहे त कब्रिस्तान में सुठो VIP ज़बरदस्त वॾो खॾो खणी करे उन ई कब्रिस्तान में उन क़ुरान शरीफ़ जे कटे खे मदफून कयो वञे, हीउ बहितर तरीक़ो आहे, ज़बरदस्त सिस्टम आहे। उन खां अलावा ॿियो हिकु सुवाल दोस्त कयो आहे त साईं दुकान वारा जेके दुकानदार आहिनि त उते क़ुरान शरीफ़ दुकान मिसाल तौरु खपाइनि था, त हाणे उन्हनि जो हिकिड़ो विज़ू सुबुह मां करे ईंदा आहिनि त पोइ उहे चवनि था त हाणे उते विज़ू जो सिस्टम न आहे, पोइ असां ईअं ई क़ुरान शरीफ़ खे विकिरो करे सघूं था, हथु लॻाए ईअं लॻाए विकिरो करे सघूं था। त उन ते रोशनी विझां त क़ुरान शरीफ़ जी सूरह वाक़ई में अल्लाह साईं फरमाए थो ला यमस्सुहु इल्लल मुतहरून, न छुओ मगर पाक थी करे पोइ। जॾहिं तव्हां पाक कयो त क़ुरान खे पोइ छुओ, ज़बान सां पढ़ी सघिजे थो बाक़ी हथु नथो टच कराए सघिजे। त उन्हनि दुकाननि वारनि जे लाइ इहो अहम मसइलो आहे, जेकॾहिं तव्हांजो विज़ू न आहे त तव्हां वटि पाक कपिड़ो हूंदो, छो तव्हां मिसाल तौरु हाणे जेकॾहिं हिकिड़ी दफ़ा विज़ू करे आया, परे खां या ॻोठ खां विज़ू करे दुकान ते आया, तव्हां कुझु क़ुरान शरीफ़ खपाया, पर जेकॾहिं तव्हां ॿियो विज़ू करण जो इरादो करियो था, तव्हां पेशाब आयो या गैस ख़ारिज थो कई मसइला पेश अचनि था, बार बार विज़ू जो सिस्टम तव्हां वटि मौजूदु न आहे, त पाक कपिड़ो हुजे उहो हथनि ते रखी करे पोइ क़ुरान शरीफ़ खे खणी पोइ उन ग्राहक खे ॾिजे, पोइ हदियो वठिजे, इहो बहितर तरीक़ो आहे। छो त पाक हुजणु ज़रूरी आहे, क़ुरान शरीफ़ खे बिना पाकाई जे हथु नथो लॻाए सघिजे। बाक़ी को हाफ़िज़े क़ुरान आहे त उहो पढ़ी सघिजे थो, हुन में को बि हर्ज कोन्हे। वमा अलैना इल्लल बलाग।